नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व यफ़अलून मा युअमरून। क़ाबिल एहतराम मुंहिंजा इस्लामी भाइरो ऐं इस्लामी भेनरूं, हिकिड़े अरसे ताईं हीउ सिलसिलो मुनक़ते रहियो किन ख़ारिजी अवारिज़ जी वजह सां। तवक्कुलन अल्लाह वरी हिन सिलसिले खे शुरू कजे थो ऐं दुआ कजे थी त अल्लाह ताला हिन ते इस्तिक़ामत ऐं दवाम अता फ़रमाए ऐं हिन प्रोग्राम खे अल्लाह ताला नाफ़े फ़रमाए। ईमान सां ऐं अक़ीदे सां मुतालिक़ गुफ़्तगू हली पे त ईमान मुफ़स्सल में 7 शयुनि जो ज़िक्र आहे। आमनतु बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि वल यौमिल आख़िर वल क़द्रि ख़ैरिहि व शर्रिहि मिनल्लाहि तआला वल बास बादल मौत। उन में पहिरीं ॻाल्हि हुई त मूं ईमान आंदो अल्लाह ते, अल्लाह रब्बुल आलमीन ते ईमान आणण जे मुतालिक़ तफ़सील अर्ज़ कई वई, जेका बक़दरे ज़रूरत हुई ऐं जंहिंखे सम्झणु आसान हो, आम फ़हम हो। अगरि उन्हनि बयाननि खे बार बार ॿुधो वेंदो त इंशा अल्लाह उन में इज़ाफ़ो थींदो, वाध थींदी, तरक़ी थींदी। ॿिए नंबर ते ज़िक्र आहे आमनतु बिल्लाहि व मलाइकतिहि। ईमान आंदो मूं अल्लाह ते ऐं ईमान आंदो मूं संदसि फ़रिश्तनि ते। मलाइका ते ईमान जो छा मतिलबु आहे? हज़रत मख़तूम मोहम्मद हाशिम ठटवी अलैहि रहमा, जेके तमामु वॾा फ़क़ीह, मुहद्दिस, मुफ़स्सिर गुज़रिया आहिनि, जंहिंजी तसानीफ़ उन दौर में बि 100 खां वधीक आहे। अरबी, फ़ारसी, सिंधी ऐं मुस्तनद किताब आहिनि उन्हनि जा। दुनिया उन्हनि जे किताबनि जा हवाला पेश करे थी। उन्हनि फ़रमायो त मलाइकत ईमान में 23 शयूं आहिनि। उन्हनि ते ईमान आणणु फ़र्ज़ु आहे। 23 शयूं। आम तरह सां माण्हू सिर्फ़ु इहो त मुंहिंजो फ़रिश्तनि ते ईमान आहे, लेकिन फ़रिश्तनि ते ईमान कीअं आहे, उनजी तफ़सील छा आहे, कैफ़ियत छा आहे, तरतीब छा आहे? मख़तूम साहिबु उनखे फ़रमायो त 19 ॻाल्हियुनि ते, 23 न 19 ॻाल्हियुनि ते ईमान आणणु फ़र्ज़ु आहे। यानी इन में 19 ॻाल्हियूं आहिनि। जेको इन्हनि 19 ॻाल्हियुनि ते खे तस्लीम कंदो त चइबो त हिन फ़रिश्तनि ते ईमान आंदो। पर अगरि उन्हनि मां कंहिं हिकिड़े जी बि नफ़ी कई त पोइ इन जो इहो ईमान क़ाबिल क़बूल न आहे। त उन्हनि खे ज़िक्र करियां थो। उन मां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां यकीन करियूं त फ़रिश्ता मौजूदु आहिनि। हिकिड़ो तबक़ो हिन वक़्तु बि मौजूदु आहे, माज़ीअ में बि रहियो आहे, जेके सिरे सां फ़रिश्तनि जे वजूद जो इनकार था कनि। चवंदा फ़रिश्तो आहे ई कोन्हे। नेचरी फ़िरक़ो सर सैद जे मुतालिक़ बि इहा ॻाल्हि मशहूरु आहे। के ॿिया बि आहिनि जेके चवनि था त फ़रिश्ता कोन आहिनि। हालांकि क़ुरान करीम जेके हज़रात पढ़नि था, जा बजा फ़रिश्तनि जो ज़िक्र अचे थो।
आमनर रसूल बिमा उन्ज़िल इलैहि मिर रब्बिही वल मुमिनून कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही। ॿियूं बि केतिरियूं सारियूं आयतूं आहिनि त हिकिड़ो त इहो यकीन रखणु त फ़रिश्ता मौजूदु आहिनि। नंबर 2 उहे अल्लाह ताला जी मख़लूक़ आहे, अल्लाह उन्हनि खे पैदा कयो आहे। अहादीस में वारिद आहे त अल्लाह ताला मलाइकनि खे नूर मां पैदा कयो आहे। जीअं जिन्नात जे बारे में आहे त अल्लाह ताला जिन्नात खे नार मां बाहि मां पैदा कयो आहे। ईअं फ़रिश्तनि जे बारे में आहे त अल्लाह ताला उन्हनि खे नूर मां पैदा कयो आहे। नंबर 3 फ़रिश्ता अल्लाह ताला जा मुक़र्रब बाना आहिनि, क़ाबिल इज़्ज़त। नंबर 4 मलाइका अल्लाह ताला जा मुती ऐं उन जे हुक्म खे मञण वारा, जीअं उन जो हुकुम थिए थो उन जे मुताबिक़ अमल कनि था। अल्लाह ताला जेको उन्हनि खे हुकुम ॾिए थो उन खे बजा आणी था, वार बराबरि बि नाफ़रमानी नथा कनि। अहादीस से सहीह में अचे थो त फ़रिश्ता न खाइनि था, न पीअनि था, न सुम्हनि था, न जिमा कनि था, न उन्हनि खे खाइण पीअण जी ज़रूरत आहे, न मुज़क्कर आहिनि न मुअन्नस आहिनि, न उन्हनि खे पेशाब जी नाली आहे न फ़र्ज आहे, न हू निकाह कनि था, न हू इंसाननि औरतुनि वांगुरु ॿार ॼणीनि था, न उन्हनि जो तवालुदो तनासुल आहे। इंसान खे जेके पेट जूं ख़्वाहिशूं आहिनि उन्हनि मां का बि ख़्वाहिश उन्हनि खे कान्हे। मलाइका जो जेको जहान आहे सो जिन्ननि, इंसाननि ऐं ॿियनि सभिनी जहाननि खां वॾो आहे, चाहे असांखे नज़र न अचे। के फ़रिश्ता नंबर 5 के फ़रिश्ता अल्लाह ताला जे हुक्म सां अर्श खे खणियो बीठा आहिनि। नंबर 6 के नेकियूं लिखनि था, जीअं हदीस में अचे थो त ॿिन्ही कुल्हनि ते फ़रिश्ता आहिनि, किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। नंबर 7 बाज़े फ़रिश्ता निगरान आहिनि, इंसान जी ईअं निगरानी कंदा जीअं चौकीदार कंदो आहे। नंबर 7 के फ़रिश्ता जन्नत जा दारोगा आहिनि। नंबर 9 के फ़रिश्ता जहन्नम जा दारोगा आहिनि। हदीस में अचे थो त बाज़े फ़रिश्ता हिसाब ते, बाज़े फ़रिश्ता मींहं वसाइण ते, बाज़े फ़रिश्ता हुकुम पहुचाइण ते ऐं बाज़े फ़रिश्ता मौत ते मुक़रर आहिनि। बाज़े फ़रिश्ता मोमिन माण्हुनि जी नमाज़ जे वक़्तु अचनि था, उन्हनि सां नमाज़ में शिरकत कनि था। के फ़रिश्ता आसमान में ख़ुदि पंहिंजी जमात करे नमाज़ पढ़नि था। के दाइमन क़ियाम में आहिनि, के दाइमन रुकू में आहिनि, के दाइमन सजदे में आहिनि, के दाइमन क़ादे में आहिनि। इन तरह हू इबादत में मसरूफ़ आहिनि। नंबर 10 के फ़रिश्ता ॾींहुं ऐं राति अल्लाह जी तस्बीह कंदा रहनि था। नंबर 11 ज़र्रे बराबरि बि अल्लाह जी इताअत में सुस्ती नथा कनि। नंबर 12 उहे अल्लाह जी इबादत कंदे थकिजनि नथा। नंबर 13 उहे अल्लाह जे हुक्म में वार जेतिरो तजावुज़ नथा कनि, घटि वधाई नथा कनि, हुक्म जे मुताबिक़ अमल कनि था। हदीस मुबारक में अचे थो त फ़रिश्तनि जो अकुल मुकम्मल आहे, फ़रिश्ता अकुल में कामिल आहिनि। नंबर 14 फ़रिश्ता कबीरा सग़ीरा गुनाहनि खां मासूम आहिनि।
नंबर 15 फ़रिश्ता गंदगी, निजासत हकीकिया, पेशाब, पाखाना, मज़ी, वदी वग़ैरह खां पाक आहिनि। नंबर 16 फ़रिश्तनि खे एहतलाम नथो थिए। हदीस शरीफ़ में आहे त अल्लाह ताला बाज़ फ़रिश्तनि खे बाज़ ते फ़ज़ीलत ॾिनी आहे। उन्हनि में 4 फ़रिश्ता मुक़र्रब आहिनि ऐं उहे तमामु फ़रिश्तनि खां अफ़ज़ल आहिनि। ऐं उहे 4 फ़रिश्ता जिब्राईल जेके अलैहिस्सलाम जेको अंबिया अलैहिमुस्सलाम ते वाहि खणी ईंदो हो, इसराफ़ील जंहिंजे हथ में सूर आहे, क़यामत जे ॾींहुं उन में फूक ॾींदो। मीकाईल अलैहिस्सलाम जो रिज़्क़ ऐं बारिश, हवा, खेवण, पाणी जे निज़ाम ते मुक़ररु आहे। इज़राईल अलैहिस्सलाम ज़िंदगी खे मौत में तब्दील करण ते मुतय्यन आहे। इहे जेके 4 फ़रिश्ता आहिनि, उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे त इन में जिब्राईल ऐं इसराफ़ील अलैहिस्सलाम मीकाईल ऐं इज़राईल अलैहिस्सलाम खां अफ़ज़ल आहिनि। बाक़ी रहियो जिब्राईल ऐं इसराफ़ील, इन्हनि जे हिक ॿिए में अफ़ज़ल हुजण में इख़्तिलाफ़ आहे। अक्सर उलमा जो ख़्यालु आहे त जिब्राईल इसराफ़ील अलैहिस्सलाम खां अफ़ज़ल आहे। उलमा जो ही बि बयानु आहे त मीकाईल ऐं इज़राईल खां बहरहाल ही हज़रत इसराफ़ील अफ़ज़ल आहे। तमामु फ़रिश्तनि जो असुलु मस्कन हूअं त ज़मीन में बि हलनि चलनि था, पर उन्हनि जो असुलु मस्कन जो नंबर अरूं आहे, आसमान आहे। अल्लाह जी इजाज़त सां ज़मीन वग़ैरह ॾांहुं संदसि हुक्मनि खे जारी करण जे लाइ लहनि था। नंबर 19 फ़रिश्तनि खे 2, 3, 3, 4, 4 बाज़ू आहिनि, पर आहिनि ऐं किन खे इख़्तियार आहे इन में इज़ाफ़ो बि करे सघनि था। हदीस शरीफ़ में आहे, पाण फ़रमायूं त जिब्राईल अलैहिस्सलाम खे 600 पर आहिनि ऐं हर पर जी डेघ ऐं वेकर एतिरी आहे जो मशरिक़ ऐं मग़रिब जो विच भरिजी वञे। ऐं इसराफ़ील अलैहिस्सलाम खे 600 पर आहिनि। हर पर जिब्राईल अलैहिस्सलाम जे परनि वांगुरु आहे। फ़रिश्तनि जी ख़िलक़त के नंढा आहिनि, के वॾा आहिनि, इन में मुख़्तलिफ़ आहिनि। के बसा औक़ात मच्छर वांगुरु नंढा थियो था वञनि, के एतिरे क़दुरु आहिनि जो उन्हनि जी डेघ ऐं वेकर खे अल्लाह खां सवाइ केरु नथो ॼाणे। इसराफ़ील अलैहिस्सलाम हालांकि उन जो मक़ाम एतिरो कुझु आहे, पर जॾहिं उन ते अल्लाह जो ख़ौफ़ तारी थींदो आहे त जीअं झिरकी आहे, उन ख़ौफ़ में झिरकीअ जहिड़ो थी वेंदो। फ़रिश्ता पंहिंजे मुख़्तलिफ़ शिकिलुनि बनाइण में क़ुदरत रखनि था। इंसान खां अलावा ॿियूं सूरतूं बि बनाए सघनि था। अंबिया अलैहिमुस्सलाम ऐं औलिया खां अलावा को माण्हू फ़रिश्तनि खे पंहिंजी असली फ़रिश्तनि वारी सूरत में नथो ॾिसी सघे। अगरि कंहिं बि ॾिठो आहे त उहो यकदमि फ़ौत थी वियो आहे, सवाइ सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे। उन्हनि हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे पंहिंजी असली सूरत में 2 दफ़ा ॾिठो आहे। हिकु दफ़ो जबल अजयाद ते, जेको मके जे वेझो आहे, ऐं इहो पहिरीं वहीअ खां बाद जो क़िसो आहे। ऐं ॿियो दफ़ो लैलतुल इसरा में सिदरतुल मुंतहा ते। लेकिन फ़रिश्ता जॾहिं इंसान या कंहिं ॿी शइ जी शकल में मुतशकिल थी अचनि त पोइ उन्हनि खे ख़ासि माण्हू ॾिसी सघनि था।
अंबिया बि ॾिसी सघनि था, सहाबा, औलिया किराम, सुलहा किराम। बहरहाल मखतूम साहिब फरमायो त मलाइकनि ते ईमान जो मक़सदु आहे त इन्हनि उणियनि ॻाल्हियुनि ते ईमान आणणु ज़रूरी आहे। अल्लाह ताला असांखे इन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।